सब्सक्राइब कयो मुझे चैनल के घंटी के निशान ते क्लिक कयो जी हर नए वीडियो की नोटिफिकेशन तव्हांखे मिली सके। अस्सलाम वालेकुम दोस्तों, मैं महबूब उमर जो अज जे वीडियो में तव्हांखे ॿुधाईंदुसि त तव्हां वॾे खां वॾो फाइल यानी 2 GB ताईं जो फाइल केॾांहुं बि सेंड करणु चाहियो था व्हाट्सएप या ईमेल जे थ्रू तव्हां एॾो वॾो फाइल नथा मोकिले सघो। उन करे तव्हांखे ॿुधाईंदुसि हिकु वेबसाइट के बारे में जेका तमामु इज़ी है, तमामु सवले तरीक़े सां तव्हां वॾे खां वॾो फाइल केॾांहुं बि मोकिलणु चाहियो आसानी सां मोकिले सघो था। त उम्मीद है ये वीडियो तव्हांखे ज़रूरु पसंदि ईंदी। अचो त शुरूआत। तो दोस्तों पहिरीं ॻाल्हि त हिन वेब जी तव्हांखे हिकु एप्लीकेशन में मिलंदी आहे जंहिंजो नालो आहे वी ट्रांसफर। पर जेकॾहिं तव्हां हुनजी वेबसाइट ते अचो था त वधीक बहितर आहे, छो जो तव्हां सम्झी सघो था। वधीक तव्हां पंहिंजो को ब्राउज़र खोलियो ऐं उते लिखो www.vtransfer.com, ठीकु आहे। ऐं तव्हां जीअं इंटर कंदो तव्हांजे साम्हूं अहिड़ो इंटरफेस ईंदो हिन वेबसाइट जो। छो जो मोबाइल में आहे, तव्हां मोबाइल में कंप्यूटर में किथे बि हिन वेबसाइट खे खोले सघो था इज़ीली। तव्हां बसि मथे तव्हांखे हिकिड़ो अलॻि बटन मिलंदो, इहो सेंड अ फाइल, इन ते क्लिक कयो, ठीकु आहे। ऐं हिते तव्हां को 2 GB खां घटि जो फाइल यानी 2 GB ताईं जो फाइल हिन में शामिलु कयो। मूंखे हिकिड़ो फाइल मोकिलिणो आहे, उहो किथे पियल आहे 238 MB जो आहे, रार फाइल आहे ऐं इहो आउं मोकिलणु चाहियां थो जोगी असद साहब खे। त आउं हुते मैसेज में कुझु लिखी सघां थो, इहो फाइल लिखी सघां थो, जेको कुझु तव्हां लिखिणो आहे लिखी सघो था। ओके, ऐं उनखां पोइ सेंड एन ईमेल ऐं हेठि आहे गेट लिंक। तव्हां उनखे ईमेल जे थ्रू मोकिले सघो था या वरी उनखे तव्हां हिकिड़ो लिंक मोकिले सघो था, जंहिं लिंक जे थ्रू उहो फाइल आसानी सां डाउनलोड करे सघे थो। अच्छा, मूंखे उनखे ईमेल मोकिलिणो आहे ऐं नेक्स्ट जेकॾहिं तव्हां ईमेल ते क्लिक कंदो तव्हांखे उनजी ईमेल लिखणी पवंदी ऐं तव्हांजी ईमेल बि लिखणी पवंदी। जेकॾहिं तव्हां उनखे लिंक ॾियो था त उन्हनि जी ईमेल जी का ज़रूरत कोन्हे। अच्छा, हिते तव्हां पंहिंजी ईमेल लिखो, उनजी ईमेल लिखो जेका तव्हां मोकिलणु चाहियो था, ठीकु आहे। मां उनजी ईमेल लिखी ऐं हेठि पंहिंजी ईमेल लिखो। हिक खां वधीक ईमेल्स ते तव्हां हिकिड़े ई टाइम ते मोकिले सघो था। बहरहाल हिते मूं मुंहिंजी ईमेल लिखी ऐं ट्रांसफर ते क्लिक कयो। तव्हां ॾिसी सघो था हीअ फाइल सेंड थियणु शुरू थी चुको आहे। 2% थियो आहे। हीअ कुझु टाइम वठंदो आहे, छो जो फाइल जेतिरो वॾो हूंदो ओतिरो उन हिसाब सां ई तव्हांजी इंटरनेट जे स्पीड जे हिसाब सां हीअ टाइम वठंदो आहे। ओके, जेसि ताईं थी वठे ऐं हुनखे फास्ट फॉरवर्ड करे थो वठां। ओके दोस्तों, हीअ तव्हां ॾिसी सघो था त 99% थी चुको आहे, मतिलबु थी चुको आहे, हाणे थी चुको आहे। ऐं जीअं ई थी वियो त जोगी असद साहब खे हिकु ईमेल वेंदी ऐं उन ईमेल में हिकु लिंक हूंदी ऐं जीअं उहो उन लिंक ते क्लिक कंदो उहो फाइल खे आसानी सां डाउनलोड करे सघे थो। ऐं जॾहिं उहो डाउनलोड करे वठंदो त जवाब में मूंखे बि हिकु ईमेल ईंदी ऐं उहा ईमेल हूंदी ऐं जेका जोगी असद साहब खे ईमेल वेंदी उहा हिन तरह जी हूंदी। जीअं हीअ मूं फाइल मोकिलियो आहे त तव्हां ॾिसी सघो था, हीअ हेठि मूंखे हिकु लिंक मिली आहे। जीअं लिंक ते जीअं आउं क्लिक कंदुसि त आसानी सां हुन फाइल खे ट्रांसफर करे सघंदो। ऐं हीअ उहा ईमेल आहे जेका हाणे जोगी असद साहब हिन फाइल खे डाउनलोड करे चुको आहे। हू त उनजी मूंखे ईमेल आई आहे ऐं उनखां अलावा मूं वटि बि डाउनलोड जो लिंक आहे। जेकॾहिं ॿीहर आउं उनखे डाउनलोड करणु चाहियां त आसानी सां करे सघां थो। ओके दोस्तों, ही हुई अॼु जी वीडियो। उम्मीद आहे तव्हांखे ज़रूरु पसंदि आई हूंदी। वधीक अहिड़ी वीडियोज़ जे लाइ मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कयो, घंटी निशान क्लिक कयो। को बि सवाल आहे कमेंट में लिखो, हुन वीडियो खे लाइक न कयो, लाइक कयो, दोस्तों सां शेयर कयो ऐं अॻी वीडियो जो इंतज़ारु कयो। मां मिलां थो तव्हां सां अॻी वीडियो में। तेसीं ताईं इजाज़त, अल्लाह हाफ़िज़, गुड बाय।